अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट दोस्तों अची चुकी आहे जेका तव्हां सां शेयर कंदासीं। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। मुराद पंहिंजे भाउ खे छॾाइण जे लाइ हाणे ॿियो को रस्तो अख़्तियार कंदो, छो त जेका हुन साज़िश कई हुई हिन तरीक़े सां मां पंहिंजे भाउ खे छॾाईंदुसि। मुराद सोचियो हुयो त मां शाहनवाज़ ख़ान खे अगवा कराईंदुसि, अहिड़े हिसाब सां उहो त शाहनवाज़ ख़ान गेम खेॾियो ऐं उन शइ खे नाकाम कयो। शाहनवाज़ ख़ान खां दोस्तों हाणे पुलिस बि तंग अची वई आहे। पुलिस शाहनवाज़ ख़ान खे धोखो ॾेई वई। तव्हां ॾिठो त मुराद ते सिधा फायर न कया, उतां हली वई। अहिड़े हिसाब सां पुलिस वारा नथा चाहिनि त हाणे मुराद शाहनवाज़ ख़ान जी जेकियूं साज़िशूं आहिनि उन्हनि में असांजो हिसो हुजे। हाणे हू सम्झी विया आहिनि त न त असांजी ड्यूटियूं तेल थींदियूं। इन जे करे हिन जेको आहे न हाणे अॻिते शाहनवाज़ ख़ान कमज़ोर थी वेंदो, ईअं त पुलिस बि जो साथ छॾे वेंदी। पोइ छो त पुलिस जे ज़ोर ते सॼा हू कमु करे पियो। पोइ जेको आहे हिनखे दुश्मन ड्राइण में देरि ई न कंदा, छो जानो कानो शाहनवाज़ ख़ान कमज़ोर थी वेंदो ऐं शाहनवाज़ ख़ान खे पोइ ख़बर पवंदी त मां वाक़ई पुलिस जे ज़ोर ते कमु कंदुसि, सच में त मूं वटि ताक़त ई कान्हे का। पोइ मुराद वारा बि इन खे बाहि ॿारे छॾींदा और राज़न वारा बि बाहि ॿारे छॾींदा। होॾां मंसूर ख़ान बि इन खे सोगो कंदो सुठे नमूने सां। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। जे वीडियो सुठो लॻो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद कुसवर खे लाज़मी सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।